नाज़रीन, चौथों लतीफ़ आर्ट एंड लिटरेचर फेस्टिवल 2023 कराची के आर्ट्स काउंसिल में जारी है। वधिक तफ़सील लाइ पेश है ख़ालिद जलबाणी की हीअ रिपोर्ट। असीं इन वक्त मौजूद आहियूं आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान में। हिते जेको आहे चौथों लतीफ़ जेको आहे लिटरेचर फेस्टिवल थी रहियो आहे। हिते जेको आहे अॼु पहिरियों ॾींहुं हुयो जेको लतीफ़ लिटरेचर फेस्टिवल आहे। वफ़ाक़ी निगरान वज़ीर मदद अली सिंधी तरफ़ां जेको आहे इफ़्तिताह कयो वियो। हिते जेके आहिनि मुख़्तलिफ़ वहकूं थियूं आहिनि, समाजी अदबी सॼो ॾींहुं जेको आहिनि वहकूं जारी रहियूं आहिनि। हिते जेके आहिनि शागिर्दनि ऐं जेके वॾे अदब इल्म सां चाह रखंदड़ माण्हुनि जो जेको आहे अचण जो सिलसिलो जारी आहे। ऐं लतीफ़ जेको आहे सो अमन प्यार ऐं मोहब्बत जो जेको थो शाइर हुयो, उनजी जेका शाइरी उहा न सिर्फ़ु उन वक़्तु पर उनजी अकासी अॼु जे दौर में बि थिए थी। उनजो सुर खाहोड़ी जेको आहे उनजा मिसाल असां वटि मौजूदु आहिनि, जेके पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ जिदोजहद कनि था, जाखोड़ कनि था ऐं थकिजनि कोन था। असीं लतीफ़ जे बारे में जेको सम्झण लाइ असांखे मिलियो मुख़्तलिफ़ उन्ही जा पासा त लतीफ़ जी शाइरी ते लतीफ़ कहिड़नि किरदारनि खे गायो आहे। अहिड़ा प्रोग्राम थियण खपनि असांजी सिंध में। ॾाढो सुठो लॻो इन प्रोग्राम में अची करे। लतीफ़ में असांजो साह आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम असांजी कोशिशि आहे त थींदा रहनि। कैमरा टीम सां गॾु ख़ालिद हुसैन जलवाणी, धरती टीवी कराची।